आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी, आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी, आंधिया में जोत जगाइण वारा सिंधी। Hardik Swagat Ai. Namaste, Pranam, Hari Om. A very good afternoon to all the Sindhis around the world. Welcome to the 14th International Sindhi Sammelan and a warm welcome to Singapore. त असीं जेके गॾिजूं छाकाणि त असांजा ॿार छोकिरा छोकिरियूं ॿई वञी ॿाहिरनि में पियूं पवनि छाकाणि उन्हनि खे एॾो मौक़ो ई नथो मिले जिते इहे सिंधी छोकिरा छोकिरियूं गॾिजनि त असां चयो त जेकॾहिं असीं सभिनी सिंधियुनि खे सभिनी हंधा घुरायूं त उते घणनि जी मिटियूं माइटियूं थी सघनि थियूं त असांखे पंहिंजो राइट्स मिलनि असां न पार्टिसिपेट कयो तॾहिं असांखे पंहिंजो सिंध न मिलियो सो इहा ॻाल्हि सम्झी मां तव्हांखे वेनिती कंदुसि त जॾहिं असांजी सम्मेलन थिए त तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे त सम्मेलन ते अचो मुंहिंजा साथियो हिन धरतीअ ते प्राचीन इंसानी सभ्यता या तहज़ीब जी जेका पहचान आहे उहा आहे सिंध ऐं असां सभु सिंधी पूरी सिंधी जाति जेका आहे उहा सिंधड़ीअ सां वास्तो रखे थी पई वाबस्तु आहे उहे सिंधी जिन पंहिंजे हुनर अकुल इल्म पंहिंजी ओचाई पंहिंजी क़ाबिलियत ऐं महिनत सां इतिहास जा कई बेशुमार वर्क लिखिया अॼु वक़्तु हालात जे हिसाब सां हिकु अहिड़े चौराहे ते हिकु अहिड़े चौवाटे ते अची पहुता आहिनि जिते असांखे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ पंहिंजे आईंदे लाइ चिंता थिए थी पई छाकाणि त अॼु असांखे पंहिंजे ॿारनि खे इन ॻाल्हि जो अहसासु कराइणो पए थो त असां सिंधी आहियूं ऐं सिंधियत असांजी पूंजी आहे अहिड़े ॾुखे वक़्त में मां भायां थो त गॾिजाणियूं सेमिनार्स ऐं हिन टाइप जा सम्मेलन्स तमामु लाज़मी आहिनि छाकाणि हिननि सम्मेलन में असां वटि साहित्यकार कलाकार असांजा अदीब असांजा सनतकार असांजा दूरां देश सभु अचनि था ऐं अॻियां जे लाइ असांजी जेके रिथाऊं थियनि थियूं उहे हिते वीचार कयो वञे थो पियो सही माना में सम्मेलन कड़ी जेका आहे हिक ॿिए खां पोइ हीउ सम्मेलन जेको आहे माज़ीअ में अंदरि वञी करे उनखे असीं ॾिसूं था अॼु जी हालात जो जाइज़ो कयूं था ईंदड़ आईंदे जे लाइ असीं वधीक सोचूं था कीअं लाभदायक थिए कीअं असां पंहिंजी ॿोली पंहिंजी साहित्य पंहिंजी सभ्यता तहज़ीब जेका असांजी प्राचीन सभ्यता आहे उन जे लाइ वधीक छा था करे सघूं माण्हू उनखे बिल्कुलु ॻंढि ॿधनि था ऐं उन सम्झ सां ऐं उन्हनि खे खणनि था उहे बि जेकॾहिं असांजी ॿोली ऐं असांजी संस्कृतीअ जो पैगाम जेकॾहिं जनता ताईं पहुचाईंदा त मां सम्झां थो बेहदि लाभदायक थींदो हिकु हिकु सिंधी आम सिंधीअ जे अंदरि जेसिताईं की सिंधियत जो जज़्बो पैदा नथो थिए अहसासु पैदा नथो थिए तेसिताईं सिंधी ॿोली ज़िंदा न रही सघंदी हर माण्हूअ खे इहो अहसासु थियणु घुरिजे त मां सिंधी आहियां मुंहिंजा पुरख मुंहिंजा वॾा सभु सिंधी हुआ ऐं इहा सिंधियुनि जो ख़ज़ानो जेको आहे इहो अॼु जो न इन सिंधियत इन तहज़ीब सॼी दुनिया खे राह ॾेखारी आहे असां उन जा वारिस आहियूं तॾहिं असांजी इन सिंधी ॿोलीअ खे वधीक शक्ति मिलंदी ॿिया कुझु अहम फ़ैसिला वरिता विया जेके भारत ऐं भारत खां ॿाहिरि जे कंट्रीज़ में जेके सम्मेलन थियनि था उन में कुझु फ़र्क़ु आहे जीअं असां वटि सिंधी सम्मेलन थियो त असां वटि ॿाहिरारी जा ॻोठनि जा सभु माण्हू आया उन्हनि जा प्रॉब्लम्स असां ॿुधा काफ़ी कुझु प्रॉब्लम आहिनि पार्टीशन खां पोइ 96 कैंप्स खोली वियूं हुयूं पनाह ॾियण लाइ उल्हासनगर वांगुरु कल्याण कैंप जंहिंखे असीं चवंदासीं जेके उहे कैंप्स हुयूं जंहिंमें मिलिट्रीअ जा बि जेके वर्कर्स हुआ उन्हनि जा जेके हेठियों कमु कंदड़ हुआ उन्हनि खे रहायो वेंदो उन में असांखे ॾिसो वियो अहिड़ियूं 96 कैंप्स आहिनि सॼे भारत जे अंदरि उते अञा ताईं हालति सुधरी कोन आहे त उन्हनि जे लाइ कुझु असांखे मिली हिन सम्मेलन में डिसीशन खणणु घुरिजे त जेके ग़रीब परिवार अञा आहिनि उन्हनि जे लाइ कुझु करणु घुरिजे प्लस ॿी हिकु वॾी कमी महसूसु थी रही आहे अॼु जे दौर में असां वटि नौजवान कलाकार ऐं नौजवान साहित्यकार तमामु घटि था नज़र अचनि
ऐं इहे कलाकार ई आहिनि जेके ॾुखे वक़्त में नाद वॼाइनि था। इहे साहित्यकार आहिनि। मिस्टर सतीश अरोड़ा हिते वेठा आहिनि। उन्हनि खे त इहे साहित्यकार आहिनि असांजा जेके समाज खे वक़्तु हालात जे हिसाब सां नई राह ॾियनि था। त जेकॾहिं कंहिं मिट माइट सां लगातार 5-10 साल गॾिजाणी न थिए त रिश्तो थोरो ढिलो थी वेंदो आहे। इन करे पंहिंजे रिश्ते खे पंहिंजे नाते खे क़ाइमु रखण लाइ उनखे दुहिराइण जी ज़रूरत पवंदी आहे। हीउ सम्मेलन दुहिरावट आहे। हिक ॿिए खे ॿुधायूं था त तोसां मुंहिंजो नातो आहे। हिक ॿिए खे अहसासु करायूं था त तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में का हिकिड़ी ॻंढि आहे। इहो पंहिंजो पाण में तमामु वॾो फ़ाइदो न आहे। इन खां ॿियो वॾो फ़ाइदो असांखे कहिड़ो खपे? इन करे हीउ सम्मेलन पंहिंजो पाण में तमामु अहमियत वारो सम्मेलन आहे। सिंधियत हिकिड़ो वहिंवार आहे। उहो वहिंवार जंहिंजे करण सबबु मां पाण खे सिंधी थो सम्झां, जंहिंजे करण सबबु मूंखे ॿिया सिंधी था सम्झनि। ऐं इन करे मां हिकिड़ो जुदा पंहिंजो पाण में पर सिंधीअ सां सिंधी लॻां थो। उहो छा आहे मूं वटि? रवायत सां असीं चवंदा आहियूं त जेका जीवन रीत या असांजी पंहिंजी पद्धति आहे जीअण जी, उन जा 4 पासा असीं पंहिंजे अभ्यास लाइ ॻणींदा आहियूं, जंहिंखे असीं वेश, वहिंवार, वाणी ऐं वीचार चवंदा आहियूं। नए नए मंत्री ने जब ड्राइवर से कहा कार आज मैं चलाऊंगा, ड्राइवर ने कहा हुजूर मैं उतर जाऊंगा। यह कार है, सरकार नहीं जो भगवान के भरोसे चल जाएगी। अंगूठा छाप सिंधी हिंदू को कोन गॾजंदो। सभई जेके हा तिन खे पंहिंजो दस्तखत करणु ईंदो, वधीक न। लिटरेसी हुई 100% लिटरेसी अमंग हिंदूस। ज़ालूं हुयूं जेके तिन खे भले से भले स्कूल न वियूं हूंदियूं न, तॾहिं बि ॿियो कुझु न त गुरमुखी ईंदी घरनि खे। पोइ त ख़ैर सभु स्कूल वेंदा, स्कूल वञण में को ॻाल्हि कोन्हे, पर लिटरेसी हूंदे बि हायर एजुकेशन घणी कोन हुई। हायर एजुकेशन घणी कोन हुई। तंहिंजो हिकिड़ो सबूत आहे त सॼी सिंध में हेॾा टाउन्स हुआ, हेॾा डिस्ट्रिक्ट्स हुआ ऐं वॾा वॾा टाउन्स हुआ। सखर है, रोहिड़ी है, लाड़काणो है, मीरपुर ख़ास है, कॉलेज कोन आहे। कॉलेज रुगो कराची, हैदराबाद सिंध ऐं शिकारपुर, रुगो 3 शहर सॼे सिंध में जिते कॉलेजिस हा। बाक़ी किथे कॉलेज कोन हो। जे छा पढ़ियल आई? त मां MA पढ़ियल आहियां, मां MCOM पढ़ियल आहियां, मां MSc पढ़ियल आहियां। सभई ठीकु आहे भाई। ऐं इहा हालति हूंदे बि मूं जंहिं ॻाल्हि जो उल्लेख कयो कल्ह, अॼु असीं फ़ख़्र सां चई सघूं था त बॉम्बे जहिड़े वॾे मेट्रोपॉलिटन शहर में जेके वॾा एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स ठहिया, जेके वॾा मेडिकल हॉस्पिटल्स ठहियूं, कॉलेजिस ठहिया, उनमें घणो कॉन्ट्रीब्यूशन आहे जेके सिंधी उतां आया हिते अची बॉम्बे में रहिया। सिंधी विल कंटिन्यू टू बी अ स्पोकन लैंग्वेज इफ नॉट अ रिटन लैंग्वेज आउटसाइड सिंध। Today it's a written language only in Sindh, which is now in Pakistan. Outside it is a spoken language. But in order to make it even more, spread it even more, what is necessary is a motivation. Why should they know? कंहिं मूंखे चयो त हू ठहंदा आहिनि अॼुकल्ह हिंदी सिखण लाइ ऐं रुगो फिल्म्स ॾिसण लाइ ॿार हिंदी पढ़ंदा आहिनि जेके हिंदी कोन ईंदी आहे। मूं चयो साॻे नमूने सिंधी पढ़ंदा या सिंधी सम्झंदा त इन जे करे सम्झंदा या सिखंदा, छाकाणि त हुननि खे लॻंदो त फलाणी फिल्म तमामु सुठी आहे, उहा ॾिसण लाइक़ु आहे सिंधीअ जी। तंहिंजे करे इट इज़ द ड्यूटी ऑफ दोज़ हू आर इन द एंटरटेनमेंट वर्ल्ड टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग टू द ग्रोथ ऑफ द सिंधी लैंग्वेज ऑल्सो। ऐं असांजी घटि में घटि इहा ड्यूटी हर को पंहिंजी सम्झे त असीं पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं। And to add a little bit of humor, do you know all the 3 Devis are from Sindh only? The 3 Shaktis are from Sindh only. See, Saraswati is called as
Brahmani. Parvati ji is called as Bhavani. All Anis come from Sindhis only, isn't it? The question is, but Lakshmi is not Lakshmani. But Lakshmi does not require any Ani. With her diamonds, you can tell she is a Sindhi. The most ancient culture, even in the modern history books, has been pointed out, arose and grew in the Sindhu Valley, from where all of us have our origin. We the Sindhis constitute a very, very important community in the world. Every community is important, but each community has got a certain speciality. If we look back at our history, there's a lot that we can be proud of. That ancient religion, culture, way of life that started at the Sindhu Valley, which flourished in the Sindhu valleys, and therefore through the Sindhis themselves, that great culture has remained immortal and has remained as the Sanatan Dharma. It is in our land, in our country, great sages like Parashar Rishi, Sri Ved Vyasa. It is on the banks of the river Sindhu that these great rishis have lived. It has been a land of not only great scholars, scientists, culture, but even of freedom fighters like Hemu. Bhagat Singh is very famous, but we do not know that Hemu was another Sindhi fighter who, like Bhagat Singh, gave up his life. It has been land of freedom fighters, and for centuries it is the Sindhis who, really speaking, guarded the borders of Bharat. Whether it was politically, whether it was culturally. And therefore, if we remember this great heritage, we are the pioneers of Bharat. We are the pioneers of Sanatan Dharma. We are the pioneers to keep Bharat protected. And till today, it is amazing, is it not? With all the Sindhis scattered homelessly around the world, have made a home for themselves wherever they have gone. Made a niche for themselves wherever they've gone. And somebody brought in to my attention that you have seen so many beggars on the streets of India. Have you seen one Sindhi beggar? I am indeed a proud Sindhi. Date history of Sindh to have started from 8th century. माना 1200 साल जूनी खाली. But B.S. Town Rowe, a British expert, at the end of World War II, has said that the history of Sindh is at least 5,000 years old, and Indus Valley civilization was as rich and elaborate as those of Sumer and Egypt. That it was not just only one city, but at least 7 cities built one over the other. एडी डेवलपमेंट 5000 साल अॻु में असां सिंधियुनि जी हुई. With houses, common swimming pool, store rooms, and burnt bricks. कचूं सरूं कोन हुयूं, जेके अॼु बि यूज़ थियनि उहे ई हुयूं. Which proved that the civilization on the banks of mighty Sindhu was fully developed. However, we have to admit that our children are not comfortable with our language. उनमें कोई शक कोन्हे. Because they have grown in environments where they associate with other languages. And those languages ultimately become the chief and comfortable vehicle for communication for them. जो आप ॻोल्हणो आहे तकिड़ो कोन मिली थो सघे, पर हिकिड़ो
जवाबु तमामु सिंपल जवाबु सोचींदुसि त ॿोलियूं जेतिरियूं सिखी सघूं असांखे सिखणु खपनि। ॿुधाए खफे नथी सच ॿुधाए ॿुधाए अॼु हा हा ॿुधाए ॿुधाए अॼु सॉरी थोरो अॻियां अच अॼु सीरो पूरी खाइण ते दिलि थी आहे ऐं कुदरत सां बस वरी आयो आहे सीरो पूरी। हा हा छो न सदा खाओ जीअ दल बदन वञेसि मोटो मालपुड़े वांगुरु थींदो सीरो पूरी खाईंदा कम जा न काज जा दुश्मन अनाज जा सीरो पूरी खाईंदो। हिन नारद मुनि खे ॿियो कहिड़ो कमु आहे जिते वञे उते फोट विझाए फुकट जा खाधा खाए ऐं जंहिं थाली में खाए थे में छेद करे सीरो पूरी खाईंदा। रंग दाने माणे दा जिवे तीवे पालना 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 रंग दाने माणे